न्याज़ स्टेडियम हैदराबाद में वसीम अकरम जो मुजस्मो न त सूरत मिले थी न अंदाज़। मथां वरी सोशल मीडिया ते फैन सख़्त नाराज़। पाकिस्तान समेत दुनिया भर में पंहिंजनि हीरोज़ खे ख़राज तहसीन पेश करणु आम ॻाल्हि आहे। मुख़्तलिफ़ शोबनि में नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़नि खे न सिर्फ़ साराहियो वञे थो, पर उन्हनि जे नाले सां पुल, रस्ता, इमारतूं ऐं शहर बि तामीर थियनि था। दुनिया जे कुझु ॿियनि मुल्कनि वांगुरु हाणे पाकिस्तान में बि अहिड़नि हीरोज़ जा मुजस्मा ठाहिण जो रिवाजु वधी रहियो आहे, पर कॾहिं कॾहिं अहिड़ा साराह वारा क़दम ई मदान लाइ शर्मिंदगी जो सबबु बणिजी वञनि था। अहिड़ो ई वाक़ियो पाकिस्तान जे शहर हैदराबाद में पेश आयो आहे, जिते न्याज़ क्रिकेट स्टेडियम में पाकिस्तान जे मशहूर फास्ट बॉलर वसीम अकरम खे ख़राज तहसीन पेश करण लाइ संदसि यादगारी मुजस्मो लॻायो वियो। जेतोणीकि हीउ मुजस्मो अप्रैल महीने में लॻायो वियो हो, पर शायदि पाकिस्तान ऐं भारत तकरार जे करे इहा ख़बर कंहिंखे बि नज़र न आई। पर हाणे ओचितो कंहिं मज़ाया माण्हूअ उन तस्वीर खे शेयर करे लिखी छॾियो आहे त टीमो तां ऑर्डर कयल वसीम अकरम। बसि पोइ छा हो, इहे तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थी वियूं ऐं पाकिस्तानी सोशल मीडिया वाइपेदारनि खे ऑनलाइन मज़ाक़ करण जो हिकु ॿियो मौक़ो मिली वियो।